नए गाज में एक साल बाद अज वरी नए गाज जो पानी जो वहकिरो आयो जिते काछे वासिन जे चेहरनि ते मुरकूं मोटी आयूं आहिनि। उन सां गॾु काछे वासिन में ख़दशो आहे त नए गाज में वधीक पानी अचण सां इलाइक़े में तबाही थींदी। अचो त इन सिलसिले में मौजूद काछे वासिन नौजवान सां ऐं इलाइक़े वासिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदन खे छा चवणु आहे। सर यो पानी जेको आहे हींअर त थोरो आहे, नॉर्मल आहे, उनजे करे तकलीफ़ न आहे। ऐं छाकाणि त हिते गुआर थींदी आहे, ज्वार तिर मूंग थींदा आहिनि। माशाल्लाह ख़ुशी आहे। ऐं जेको घणो पाणी ईंदो आहे पोइ असांखे नुक़सानु बि ॾींदो आहे। ड्रिगबाला आहे या कंडो बबरा राजो कंडो आहे या काफ़ी इलाही ॻोठ आहिनि, पोइ ख़तरो हूंदो आहे। पर बहरहाल हे जेको पाणी आयो आहे इहो तमामु ज़बरदस्त आहे, तमामु से वॾी ख़ुशी आहे। जीअं असांजे लाइ ईद आहे। न सभु जेके दोस्त विंझंदा आहिनि, सभु ईंदा आहिनि, काफ़ी घरनि में वेठा हूंदा आहिनि। जेके जेके ॼाण वारा आहिनि विंझंदा आहिनि, असां बि आया आहियूं विंझण। जी हा बाक़ जीअं ईद जी ख़ुशी हूंदी आहे, असांखे एतिरी ख़ुशी आहे। हो तरस पिरी रात इथां वस न पोए मींहं मतां झुड़ थी गे पुसदा वेसी। तरस पिरी रात इतां वस न पोए मींहं मतां झुड़ थी गे पुसदा वेसी, झुड़ थी गे पुसदा वेसी। तूं जो वेसी आड़ा पाड़ा खिलसी में ते सतरा जी पाड़े विचली गारी बबर के महेसर के माछी। इतला कर जो अली हसन, इतला कर जो अली हसन बत पीवे चाह किथां झुड़ थी गए। असां इन करे जेको आहे सो पाणी जेको थोरो अचे थो उहो असांजी आबादी में कमु अची थो वञे। पर पाणी जेको घणो अची थो वञे उहो असां जेको ज़रा इब्लाग आहिनि जंहिंमें रोड रस्ता पुलियूं वग़ैरह उहो टोड़े थो वञे ऐं उहो बंदि जो कमु न थियण जे करे तमामु असांखे नुक़सानु ॾिए थो। पोइ परेशानी में आहियूं। जेकॾहिं कोई इतफ़ाक़ी एमरजेंसी केस थी थो पए त उन में तमामु घणी असांखे परेशानी थिए थी। सो असां इहो वसवारनि खे अपील इहा ई कंदासीं त असांजा रोड रस्ता ठाहिया वञनि, उनखे पुलियूं ठाहियूं वञनि, पाणी खे जेको कसीर उलमियाद जेको आहे सो निकाल ॾिनो वञे ऐं मथां बंदि जो कमु कयो वञे जेको इंतिहाई ख़तरनाक आहे। ऐं जेकॾहिं ॿोॾि जी सूरत हाल थी पई त हे असांजो आसा पासे वारा ॻोठ सभु असां लुड़ी वेंदासीं। असांखे ॾाढी वॾी ख़ुशी आहे तमामु। असां राति खां वठी जेको इंतज़ारु कयो पाणी जो, पाणी घटि आहे त असां माना विझण लाइ सभु जेके आहिनि नौजवान सभु आया आहियूं। घणो पाणी ईंदो त असांखे नुक़सानु थींदो। हींअर ॿनियूं ॿनियूं आबाद थींदियूं जेको आहे हींअर ही पाणी सही आहे। जे माना घणो ईंदो न पोइ असांखे ख़तरो आहे। जी तव्हां ही ॻाल्हियूं ॿुधियूं नौजवाननि जूं ऐं काछे वासिन जो चवणु आहे त जेको नए गाज में हींअर पाणी आयो आहे, थोरे पाणी अचण सां संदन जेके चेहरा आहिनि उहे बहकी पिया आहिनि ऐं इन्हनि में ख़ुशी छायल आहे। नौजवान जो चवणु आहे त सॼी राति पाणी जो इंतज़ारु कयो आहे। उन सां गॾोगॾु काछे वासिन जो इहो बि चवणु आहे त जेको गाज बंदि टुटल आहे उन जे सबबु संदन साह मुठ में आहे ऐं जॾहिं पाणी वधीक आयो त इलाइक़े में तमामु वॾी तबाही थींदी। तंहिं करे हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते काछे जे जेके गाज वारे इलाइक़े में ख़ुशूसी तवजह ॾेई ॿोॾि खां बचाव जा उपाउ वरिता वञनि। कैमरा टीम सां गॾु हाकिम लगारी, टाइम न्यूज़ जोही।